अॼु असांजे ग़ुलाम क़ादिर हाजरा सरोइन औलाद को कंस्ट्रक्शन कंपनी जे पहिरें प्रोजेक्ट खे छित पइजी वई आहे। हूअं त छित पइजी वञे हा, पर जेके बदख़्वाह माण्हू आहे उन्हनि रूफ़ जूं सिरूं न आंदियूं, जंहिंजे करे छित खे देरि पई। पर अंदरि असां अस्तर मुकमल करे चुकासीं ऐं प्लस्तर बि स्टार्ट थी चुको आहे। सो अलाह जी महिरबानी सां अॼु इहा पई आहे, जंहिंजी चेयरपर्सन मुंहिंजी अमड़ आहे हाजरा सरोही, ऐं मां हिकिड़ो ख़ादिम आहियां पंहिंजी अमड़ जो। अलाह जी महिरबानीअ सां इहो जेका कमु आहे जो कंप्लीट थी चुको आहे, जंहिंमें असांजा जेके हिसेदार आहिनि, मुंहिंजी घरवारी उहा बि अमड़ जी औलाद मां आहे, मुंहिंजी भेण, मुंहिंजा भाटिया, ऐं अलाह साईं असांखे औलाद ॾींदो हिन वक़्तु अञा कोन्हे। इनशा ताला अलाह साईं ॾींदो त उहे बि हिन जो ई हिसो थींदा। इनशा ताला इन कंपनीअ खे अॻिते वधाईंदा ऐं अलाह जे बंदनि जे लाइ इदारा ठाहींदा। मुंहिंजो जीअं ख़्वाबु आहे, ऐं अलाह जो घरु किथे बि ठहंदो त उनखे ईमानदारीअ सां ठाहींदा। बंदनि जा जीअं इदारा आहिनि, पुलियूं आहिनि, उन्हनि खे ईमान सां, पंहिंजे ईमान सलामतीअ सां, कंहिं बि मिलावट खां बग़ैर उन्हनि शयुनि खे ठाहींदा ऐं इदारनि खे सुठे तरीक़े सां ठाहींदा। इहा मुंहिंजी दुआ आहे ऐं मां चवां थो त मुंहिंजा ही नंढड़ा ॿार बि अलाह खां इहा दुआ घुरनि। अलाह खां दुआ घुरो त अलाह साईं हमेशह जेको बि कमु कयूं उहो भलो कयूं। चओ आमीन, सुम्मा आमीन या रब्बिल आलमीन।